सिंधु दरिया जे साॼे कप ते अॻूणे ज़िले दादो ऐं हाणोके ज़िले जामशरे जो हिकु क़दीम शहर सन तारीख़ी तौरु मखदूम बिलावल जे ख़लीफ़े हैदर शाह सनाई जे हवाले सां मशहूरु आहे ऐं साईं GM सैयद शाह हैदर जो 14हों गादी नशीन हो। सन शहर जो जदीद तारुफ़ साईं GM सैयद आहे जंहिं मॉडर्न सिंधी क़ौम जो तसवर ॾिनो ऐं उन जी साञाह ख़ातिर मिसाली क़ुर्बानी ॾिनी। साईं GM सैयद पंहिंजे वरसे में सिंध सां मुहबत जो दर्स ऐं साले औलाद पुठियां छॾी आहे, जिन में 2 फर्ज़ंद साईं अमीर हैदर शाह ऐं साईं इमदाद मोहम्मद शाह खां अलावा 3 न्याणियूं जीजी ज़रीन ताज, जीजी शमा एमिन ऐं जीजी दुरशावार सैयद शामिल आहिनि। असां हुआसीं 2 भाउर ऐं 3 भेनरूं। 2 भेनरूं मूंखां वॾियूं हुयूं, पोइ वरी मुंहिंजो वारो हो, पोइ वरी भाउ थियो, भाउ खां पोइ वरी हीअ भेण थी। हूअं त साईं GM सैयद खे पंहिंजा सभु ॿार प्यारा हूंदा हुआ, पर जीजी दुरशावार पंहिंजनि भाउरनि ऐं भेनरुनि में नंढे में नंढे हुजण जे करे वधीक प्यारी हूंदी हुई ऐं साईं खेसि प्यार मंझां हमेशह जीजी करे पुकारींदा हुआ ऐं उहा साईं GM सैयद जी नंढड़ी ऐं सबा जी जीजी अॻिते हली पंहिंजे इल्म ऐं तदरीस वारे हवाले सां हिकु रोशन सितारो थी उभरी। जीजी दुरशावार 21 मार्च 1940 में सन शहर जी हिन हवेलीअ में जनम वरितो। उणिवीहीं सदीअ जे उन्हनि ॾींहंनि में सिंध जो पुठिते पयल समाज ऐं मथां वरी सैयद ख़ानदान अहिड़ी हालतुनि में न्याणियुनि जी तालीम जो तसवर करण ई मुमकिन न हो, पर साईं GM सैयद रस्मनि जे क़ैद में जकड़ियल समाजी रुकावटुनि वारे हिन सिंधी मुआशिरे में पंहिंजनि न्याणियुनि खे तालीम जी शुरूआत सन शहर जे हिकु सरकारी प्राइमरी स्कूल मां कराई, पर पाकिस्तान टुटण करे ऐं सिंधी हिंदू टीचर्स जे लॾ पिलाण सबबि न्याणियुनि जी तालीम में रुकावट पइजी वई। पढ़ाईअ में सुठी हुई, हुन जो ज़हन पढ़ाईअ ते तमामु घणो हो, मुंहिंजो वरी को न हो। हूअ सबक़ु यादि कंदी मूंखे विसरी वेंदो हो। इहो उस्ताद वरी दड़का ॾींदी हुअसि त तूं चरी आहीं, पढ़ंदी कान, हीअ ॾिस। हुनखे वरी पंहिंजी भेण जी थोरी टेक हूंदी, उहा पढ़ाईंदी हुयसि त अधी वरी अॻियां हूंदी, असीं वरी पोयां हूंदा हुआसीं पढ़ाईअ में। अहिड़े माहौल में जॾहिं जीजी दुरशावार तालीम पढ़ाइण वारी उमिरि खे पहुती, तॾहिं संदन घर वारा परेशान थी विया त संदन तालीम जो कीअं ऐं किथे बंदोबस्तु थींदो। साईं GM सैयद सियासी ऐं समाजी मामलनि में मसरूफ़ अमल हूंदो हो, पर संदन वॾियूं न्याणियूं पंहिंजी नंढी भेण जी तालीम हासिल करण बाबति परेशान हूंदियूं हुयूं। इन करे वक़्त ब वक़्त वालद खे नंढी दुरशावार जी तालीम बाबति यादि दहानी कराईंदियूं रहंदियूं हुयूं। जीजी दुरशावार जी तालीम बाबति उन ख़ानदानी अणतन जो नतीजो उहो निकितो जो खेसि कराची में रहाए तालीम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। उन सिलसिले में घर वारनि विच में 2 राया हुया। हिकिड़ो उहो त खेसि कंहिं हॉस्टल में छॾियो वञे, ॿियो उहो त खेसि हैदर मंज़िल ते भाइरनि सां गॾु रहायो वञे जेके अॻु ई तालीम हासिल करे रहिया हुआ। संदसि वालद खे दुरशावार जो घर में रहणु वधीक पसंदि आयो। अहिड़ीअ रीति सन जहिड़े पाबंद बराड़ीअ वारे माहौल मां निकिरी हिन न्याणीअ रोशनियुनि जे शहर कराचीअ जो रुख़ कयो। खेसि सेंट जोसेफ कॉन्वेंट हाई स्कूल कराची जे KG स्कूल में दाख़िल करायो वियो। साईं त नंढड़ी धीअ हुई त हुनजो हो त मुंहिंजी हीअ पढ़े, ऐं हिन जे शौक़ु हुअसि त मुंहिंजी हीअ धीअ पढ़े। वॾियूं न पढ़ियूं त हीअ भले पढ़े। हिन पंहिंजे पीउ जो राज़ रखी सॼो उन पढ़ाईअ ते तमामु घणो तवजा ॾिनी। उन बाबा खे ख़ुशी हासिलु थींदी हुई,
बिल्कुलु ख़ुशी हासिलु थिए थियसि ऐं पढ़ी ईंदी त ख़ुशि थी जी सॾींदो हुआसि जी सॾींदो हुअसि पंहिंजे धीअ खे ॾीॾीअ खे जी नंढे ॿार हुअण सबबि जीअं त अमड़ खे वधीक वेझो हुई, इन करे घर खां ॿाहिरि रहण खेसि परेशान कंदो हो। एतिरे क़दुरु जो जॾहिं बि मोकलूं खाई वापसि वरंदी हुई त रोअंदी रहंदी हुई। अहिड़ी सूरत हाल में सैद इम्तियाज़ मोहम्मद शाह खेसि एतिरो त सहारो ॾिनो जो हूअ पाण चवंदी हुई त माउ ऐं पीउ जो प्यारु ऐं उन्हनि जी ज़िम्मेवार तरबियत हिन ई मूंखे ॾियणु शुरू कई। संदसि उहो मामूल हूंदो हो त सुबुह जो स्कूल वञण खां पहिरियों ऐं स्कूल खां मोटण बाद खेसि प्यारु कंदो हो। जॾहिं असीं 10-12 सालनि जी हुआसीं तॾहिं खां वठी असांजी दोस्ती, गॾु रांदि कंदा हुआसीं। अदा इमदाद पाण छॾे वेंदो हो जीजीअ खे मुंहिंजे घर, ऐं मां ॾाढो फ़ख़्रु थी महसूसु करियां त अहिड़े वक़्त में जंहिं वक़्त में ज़ालुनि खे घर मां निकिरण जी इजाज़त न हूंदी, पर उन्हनि पंहिंजा ॿार असांजे घर छॾिया, ख़ासि करे औरतुनि खे। मैट्रिक करण खां पोइ जीजी इंटर ऐं बाद में BA बि सेंट जोसेफ जे ई कॉलेज मां कयईं। ॿरहाड़ीअ वारे माहौल में रहंदड़ सैद ख़ानदान जी हिन न्याणीअ जॾहिं कराची मां BA पास कई ऐं संदन वालिद साईं GM सैद खेसि कराची यूनिवर्सिटी में दाख़िला वठण जी ॻाल्हि कई, तॾहिं संदन सॼी बिरादरीअ में चोॿोल पइजी वियो। सभई माण्हू हिन सैद ज़ादीअ जी यूनिवर्सिटीअ जी को एजुकेशन वारे माहौल में पढ़ण जी मुखालफ़त करण लॻा। असां न थे चाहियो पाण होसि त हिननि खे औरतुनि खे हिन में न आणिजे, पर बाबा ओवर रूल कयो, पाठ करे वेही रहियासीं। इहा ॻाल्हि एतिरे क़दुरु वधी वई जो समूरी सैद बिरादरीअ साईं जीम सैद वटि मेड़ थी आई त पाण न्याणीअ खे यूनिवर्सिटी जी तालीम न ॾियाराए, पर सैद साहब पंहिंजे इरादे ते अटल रहियो ऐं आला रवायतुनि जे अमीन साईं GM सैद इन मसइले ते आयल सैदनि जो मेड़ उहो चई मोटाए छॾियो त न्याणियुनि खे बि ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो छोकिरनि खे आहे। अहिड़ी रीति साईं GM सैद जे इसरार ते जीजी दुरेशावार कराची यूनिवर्सिटी जी फिलासफ़ी शोबे में दाख़िला वरिती ऐं सुठनि नंबरनि में MA जी डिग्री हासिल कई। सिंध सां सची मोहबत जी ॾोह में साईं GM सैद कैदबंद में गुज़ारण करे घणो वक़्तु संदन रहाइशगाह हैदर मंज़िल सब जेल रही, जंहिंजे करे न सिर्फ़ साईं GM सैद पर ख़ानदान जा ॿिया बि भाती काफ़ी तकलीफ़ुनि मंझि रहिया। अहिड़ी हालतुनि में जीजी दुरेशावार हिकु बावकार हौसलामंद रही। हिकु तरफ़ पंहिंजी पढ़ाई जारी रखण सां गॾोगॾु घर जो निज़ाम हलाइणु ऐं साईं GM सैद जो ख़्यालु रखण वारो कमु इंतिहाई ख़ुशि उसलूबीअ सां अंजाम ॾींदी रही। साईं वॾो संदसि रुॻो वालिद कोन हो, पर गॾोगॾु हिकु तरीक़े सां उस्ताद बि हो। छो त मूंखे नंढे हूंदे यादि आहे ॻाल्हि त जॾहिं बि जीजी कराची यूनिवर्सिटी में पढ़ी या उनखां पोइ वरी सिंध यूनिवर्सिटीअ में पढ़णु वई, वरी जॾहिं मोकलनि ते ईंदी त पोइ डेली साईं GM सैद सां माना जीअं कचहरीअ वारे अंदाज़ में या गॾु वाक कंदे कचहरी करणु या जेको आहे सो वेही कचहरी करणु, ऐं ख़ासि करे पंहिंजे तालीम जे मुतालिक़ त मूंखे छा पढ़णु घुरिजे कीअं कजे उहा वॾी रहनुमाई वठंदी। साईं GM सैद सां जेका जीजे जी रही पंहिंजी एज़ अ धीउ जी, त हिकु त सभिनी खां नंढो ॿार ई हुई जीजी, जंहिंजे करे साईं खे तमामु घणी प्यारी बि हुई ऐं नंढे ॿार जी हुई त उनजी हुजब हूंदी, तंहिं करे साईं सां तमामु क्लोज़ रहियूं। ॿियो त साईं जो जेको इन वक़्त में काफ़ी साईं जे नज़रबंद रहिया, जेल में रहिया, त उन में साईं जा जेके ॿियूं जेके फैमिली हुई, जेके मेल हा जेके से हमेशह घर खां ॿाहिरि रहंदा पंहिंजे कमनि में, कारोबारनि में, हिननि में, ऐं घर जे लिहाज़ खां पढ़ाईअ में कंहिं सां डिस्कस कजे या छा कजे या कुझु, त उहा जीजी जो हिकिड़ो किरदारु हो जेको पाण में साईं विझी कंदा। तंहिंजे करे जीजी साईं सां तमामु घणी क्लोज़ रही। इवन मुख़्तलिफ़ टॉपिक ते डिस्कस करण बि, इवन सिंध जे बारे में डिस्कस करणु, सिंधी औरत खे प्रोमोट करण लाइ डिस्कस करणु, सिंध जे कल्चर खे प्रोमोट करण जे लाइ या सिंध खे कीअं तरक़ी वठाइण जे लाइ, इहे सभु डिस्कशन साईं ऐं जीजी जूं हलंदियूं रहंदियूं पाण।
जीजी दुरेशवार जी अञा MA पूरी कान थी हुई जो संदन वालद खेनि PhD करण लाइ आमादा कंदो रहियो। साईं GM सद जो सिंध जी क़दीम वसी बाबति जेको वसी विजन हूंदो हो, उन ख़्याल जे मदनज़र संदन ख़्यालु हुयो त उहा PhD सिंधी कल्चर या सिंध जी सूफ़िन वारे पैगाम ते कई वञे। MA पूरी थियण खां पोइ साईं GM सद खेनि 1971 में सिंध यूनिवर्सिटीअ मां PhD करण लाइ दाख़िल करायो। जी सिंध यूनिवर्सिटीअ में कुझु महीना कम बि कयाऊं। सूफ़िन जे फ़िक्र खे सम्झण लाइ फ़ारसीअ जो कोर्स पिणु कयाऊं। पर जंहिं नोयत जी GM सैद PhD चाहे पई, उन म्यार जा हिते उस्ताद खेनि नज़र कोन आया। इन करे VC सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जे तावन सां खेनि मुल्क खां ॿाहिरि मोकिले उहो कमु सर अंजाम ॾियण लाइ कोशिश वरिती वई। साईं GM सद जे मशवरे सां जीजीअ मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि सां दाख़िला जे सिलसिले में लिख पढ़ शुरू करे ॾिनी। पर जीजीअ जे ॿाहिरि वञण वारी ॻाल्हि राज़ में रखी वई। एतिरे क़दुरु जो संदन पासपोर्ट ऐं ॿियनि ज़रूरी कागज़नि ठाराइण जी ख़बर सिर्फ़ साईं इमदाद मोहम्मद शाह खे हुई। जीजी पंहिंजे वाल साहब वारी ख़्वाहिश जो मदनज़र सिंध जे सूफ़िन वारे आलमी पैगाम यूनिवर्सल मैसेज ऑफ सूफ़ीज़ ऑफ सिंध जहिड़े हिकु दिलपज़ीर ऐं आला मौज़ूअ जी चूंड कई। तालीम वारे हिन मोड़ ते उहो सुवाल पैदा थियो त बरहाड़ीअ जी शहज़ादी लंडन अकेली कीअं वञी तालीम पिराए। इन मामले खे हल करण लाइ साईं GM सैद पाण पंहिंजे फर्ज़ंद इमदाद मोहम्मद शाह खे चयो त हू बि गॾिजी वञे ऐं उते वञी बारेट ला करे। ईअं ॿई मक़सद पूरा थी वेंदा। ईअं न थियण जी सूरत में जीजे जे क़रीबी अज़ीज़ सैयद शाह मोहम्मद शाह खे आश कई वई त हू गॾिजी वञे, पाण बि ॿाहिरि पढ़ी अचे। पर जॾहिं उन बि उहा ॻाल्हि क़बूल न कई, तॾहिं साईं GM सद फ़ैसिलो करे वरितो त जीजी दुरेशवार इन मक़सद जे हासिलात लाइ अकेले सिर बि ॿाहिरि वेंदी। भाउरनि जो हो त ॿाहिरि न वञे, छो जो असांजे ख़ानदानी रिवायतुनि जे करे ॿियो उन्हनि खे ॿियो साड़ कोन हो। पर ख़ानदानी एॾियूं रिवायतूं बुरकनि चादरनि वारियूं से जे ॿाहिरि वञनि त वॾो मसइलो हो। पर पोइ पंहिंजे पीउ खां वधीक ॿियो केरु कोन्हे। औलाद हो उनजो, पोइ भाउरनि जी हली कान, पोइ वधीक कोन कुझु आहे। हा, बिरादरीअ पे एतिराज़ु कयो त सभिनी खे चई बाबा पंहिंजी धीअ थो मोकिलियां, मुंहिंजी भले पढ़े। हा, इहा ॻाल्हि उन ज़माने में हलियल हुई, छो त इहो पहिरियों मिसाल हो जो सैयद घराणे जी की न्याणी सा अकेली पंहिंजे सिर विलायत वञे ऐं उते वञी पढ़े। इहा पहिरीं मिसाल जो हो। ऐं न रुगो ख़ुदि सैयद घराणे जे माण्हुनि जे सिलसिले में, पर आम माण्हुनि जो बि इहा चौॿोल हुयो। बावजूद ख़ानदानी रस्म जे क़ैद में जकड़ियल समाज वारनि रुकावट जी हिन सदूरीअ ऐं सुलक्षणीअ न्याणीअ सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे वाल मोहतरम जी मोहबत, रहबरी ऐं साथ सां परदेस में उहो अड़ांगो सफ़र शुरू कयो। लंडन पहुची करे सिंध जी हिन सभाजी ऐं पुरज़म न्याणीअ पंहिंजी तालीम जे लाइ केतिरियूं न तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं हूंदियूं, ऐं ख़ासि तौर ते उहो दौरु जंहिंमें मोबाइल त छा पर इंटरनेट ऐं कंप्यूटर वग़ैरह जो को वजूद ई न हुजे। रहाइश ऐं खाधे पीते जे मसइलनि खां अलावा मुख़्तलिफ़ इदारनि में दाख़िला जा ॾुखिया मसइला ऐं मरहला, मुख़्तलिफ़ छपियल किताबनि ऐं अण छपियल दस्तावेज़नि ऐं मज़मूननि जे लाइ मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु बुक स्टोर्स जी तलाश, ऐं वरी पोइ उन्हनि जो बारीक पिनीअ सां मुताइलो, मज़हबनि, तसवुफ़, विदानियत ऐं यूरोप जी मिस्टिसिज़म वग़ैरह बाबति मवाद हासिल करणु अकेले सिर हिन अजनबी शहर में हरगिज़ सोलो कमु कोन हुयो।
इन सिलसिले में साईं जेम्स सैद 7 समुंड पार वेही जीजीअ जी रहनुमाई कंदो रहंदो हो। पाण न रुगो मवाद जे सिलसिले में रहनुमाई कंदो हो, पर लंडन वारी तकलीफ़ुनि बर्दाश्त करण जे सिलसिले में पिणु प्यार ऐं पापूअ मां नसीहत आमेज़ लफ़्ज़ी गुलनि जी अहिड़ी वर्खा कंदो रहंदो हो जंहिंसां हिन सबाजी न्याणी जी हिमत वधी वेंदी हुई। ऐं पीउ जो पैगाम पढ़ण बाद पाण नित नए सर ससुई जियां संदरो ॿधी हिन अलमी डूंगर ॾोण लाइ अॻिते वधंदी हुई। अहिड़ी हिमत अफ़ज़ाई वारे तरबियती दौर में 28 नवंबर 1974 ते सैद साहब खेसि लिखियो, तोखे उते पढ़ण लाइ इन करे मोकिलियल आहे त सिंध जे क़दीम पैगाम याने उन जी मुख़्तलिफ़ मज़हबी तालीम फ़लसफ़नि जो पतो कढी दुनिया अॻियां सिंध जो पैगाम पेश करे सघीं। सिर्फ़ डिग्री हासिल करे नौकरी करणु मक़सूद न आहे, पर सिंध जी पैगाम जी मिशन जी खोजना करणी आहे। अहिड़ीअ रीति साईं जेम्स सैद पंहिंजी हिन सबाजी न्याणीअ खे आगाह कंदे वक़्त ब वक़्तु नसीहत आमेज़ हिदायतनामा लिखंदो रहियो, जंहिंसां परदेस में रहंदे संदसि वॾी हिमत अफ़ज़ाई थींदी पई रहे। कुझु वक़्तु लंडन में रहण खां पोइ जीजीअ यूनिवर्सिटी ऑफ ससेक्स जी साउथ एशियन स्टडीज़ में MA में दाख़िला वरिती, जितां कंपैरेटिव हिस्ट्री ऑफ रिलीजन में MA कयाऊं। कुझु वक़्त खां पोइ ख़ुशकिस्मतीअ सां स्कॉटलैंड जी मशहूर एडमबर्ग यूनिवर्सिटी में प्रोफेसर लॉरेंस सटन जी रहनुमाई ऐं प्रोफेसर विलियम मॉन्टगमरी जी सुपरविजन में दी पोएट्री ऑफ शाह अब्दुल लतीफ़ जे इनवान ते PhD करण जी दाख़िला मिली वई। जीजीअ जी PhD जी तालीम दौरान साईं जेम्स सैद जीजीअ खे हिकु ख़त लिखियो ऐं फरमायाई त तुंहिंजी तालीम जी कामयाबी मुंहिंजी ज़िंदगीअ जो मिशन जी सरअंजामी जो वाधारो आहे। तुंहिंजी थीसिस डिग्री वठण वारी कान थी घुर्जे, सिंध जे 5000 वरहनि जी पैगाम जी खोजना करणी आहे। हिकिड़ा आर्कियोलॉजिस्ट दड़ा खोटे सिंध जी क़दीम तहज़ीब जो पतो लॻाइनि था। तोखे इन जे इल्मी, तारीख़ी, मज़हबी फ़िलासफ़ीअ जे खंडरनि खे खोटे उन जो निचोड़ पेश करणो आहे। एडमबर्ग यूनिवर्सिटी मां जीजीअ तमामु घणी जफ़ाकशी ऐं महिनत सां पंहिंजी उस्ताद डॉक्टर एन मैरी शिमिल जी रहनुमाईअ में शाह लतीफ़ जी फ़िक्र ते विलायत में पहिरीं सिंधी PhD औरत जो एज़ाज़ हासिल कयो। तालीम ऐं परॾेह में वञी आला तालीम दौरान जीजी दुरशवार खे जेके बि तकलीफ़ूं पेश आयूं उन सां हुन बहादुरीअ सां मोह ॾिनो ऐं इन सॼे वक़्त ऐं हालतुनि दौरान खेसि हमेशह साईं जेम्स सैद जो तावन ऐं रहनुमाई हासिल हुई ऐं हू साणसि मुकमल राब्ते में रहियो, जंहिंजो हिकु मिसाल उहे ख़त आहिनि जेके जीजीअ ऐं साईं जेम्स सैद हिक ॿिए ॾांहुं लिखिया, जिन खे पोइ साईं ज़िया शाह ऐं मुनीर शाह किताबी सूरत में डूंगर से ॾूरींदियूं जे नाले सां शाया करायो। इहा ॻाल्हि असां सभिनी जे फ़ख्र जी ॻाल्हि आहे, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजी का बि न्याणी सिंध जी सा विलायत वञे ऐं काफ़ी वक़्तु रहे ऐं पंहिंजी तइलीम जे सिलसिले में हुन उते जेके महिनत कई, स्टडी कई, उहो असांजे लाइ सचुपचु त ख़ुशीअ जो सबबु आहे, फ़ख्र जे लाइक़ सां असांजे आहे। इन सॼे सफ़र में जेका रहनुमाई साईं जेम्स सैद पंहिंजी न्याणी जी कई सा सचुपचु त हर हिकु वालिदेन जे लाइ हिकु मिसाल आहे। जीजी दुरशवार जी PhD जी थीसिस जी अहमियत महसूस कंदे सिंधी अदबी बोर्ड उन खे अंग्रेज़ी ज़बान में छपायो ऐं बाद में उन जो उर्दू तर्जुमो पिणु शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटी शाया कयो। जीजी दुरशवार विलायत में पढ़ाईअ दौरान मुसलसल
पंहिंजे कुटुंब ऐं दोस्तनि सां राब्ते में रही ऐं हूअ हमेशह ख़ानदान जे ॿारनि खे तालीम में रहनुमाई कंदी रही। हर हिक खे इनकरेज कंदी हुई, चाहे जेको तालीम में वञे, जेको सोशल वर्क में वञे, चाहे फाइन आर्ट्स में वञे, जंहिं बि ॻाल्हि में वञे उनजी हिमत अफ़ज़ाई घणी कंदी। नंढपण में खां वठी ऐं जीजीअ सां वधीक क्लोज़ रही आहियां। जीजीअ सां गॾु मुंहिंजो सुम्हणु, उथणु, तयारु थी वञणु, मतिलबु ईअं फैमिली में चयो वेंदो त हीअ जीजीअ जे पतीअ जी आहे। माना मुंहिंजूं सभु ज़िमेदारियूं हुन जूं हूंदियूं हुयूं। मुंहिंजे यूनिफॉर्म जो हुनखे किताब, स्कूल वठी वञणु, मुंहिंजे पेरेंट्स डे ते मिलणु, मतिलबु नंढपणु सम्झो ऐं मुंहिंजो ऐं हुनजी धीउ सॾिजी। हूअं त सभु जेके बि बाइटिया बाइटियूं सभु जेके बि फैमिली मेंबर्स आहे हुन औलाद वांगुरु न संभालियो, पर सम्झो ऐं हुनजी धीउ हुयसि। तालीम जे बारे में जी असांजी बेसिकली उहा ई मेंटोरी असांखे वठी स्कूलनि में दाख़िलाऊं ॾियारणु, असांजी वॾियुनि भेणनि खे या असांखे स्कूल में दाख़िला ॾियारणु, उते पढ़ाइणु, इवन असांखे ट्यूशन ॾियणु या घर में वारी रिविजन कराइणु, होमवर्क कराइणु, उहो सॼो कमु ई जहिड़ो जीजीअ ते रखियलु हूंदो असां सभिनी भाउर भेणुनि जो। फुफूअ खे असां नंढे हूंदे जीअं हिकिड़ो दोस्त या माउ भेण हर रिश्ते में फुफूअ खे ॾिठो असां। ईअं न त पुफू हूअ कंदी, पर हर फर्द खे ईअं महसूसु थींदो शायदि मूं सां वधीक अटैच आहे। संदसि फैमिलीअ में जेको शऊर आयो पढ़ाईअ जो सो जीजे जे करे आयो, इहो सॼो क्रेडिट जीजे खे थो वञे। माना जेका ॻाल्हि तव्हां ॿिए कंहिं रिश्ते सां न करे सघो या को अहिड़ी पुछणी हुजे ॻाल्हि त उहा सर्टन लिमिटेशन्स में उहा जीजी सां करे सघंदा हुआसीं ऐं साईं वॾे सां बि करे सघंदा हुआसीं ऐं साईं ज़ुल्फ हूंदो उन सां करे सघंदा हुआसीं। बाक़ी बाबा चाचा सां ॻाल्हि कान थींदी, इहो कमु ॾुखिया थी वेंदा। पोइ यूके मां डॉक्टरेट करण खां पोइ वापसी ते डॉक्टर दुरेशवार सैद खे कराची यूनिवर्सिटी जे पाकिस्तान स्टडी सेंटर में टीचिंग की नौकरी मिली। स्टूडेंट्स के साथ भी बहुत कोऑपरेटिव थी। मैं देखता था कि उनकी क्लास के बाद बहुत सारे बच्चे उनके साथ आ जाते थे कमरे में, उनके पास बैठ के फिर फर्दर उनकी डिस्कशन चल रही होती थी। तो शी वाज वेरी कोऑपरेटिव। और फिर ये कि हमारे सेंटर के ही नहीं, दूसरे इदारों के लोग, दूसरे सेंटर्स के, दूसरे डिपार्टमेंट्स के लोग भी उनके पास आते थे मिलने के लिए। और ख़ास तौर से शाह लतीफ़ क्योंकि उनका मेन मौजू था, तो बाहर के भी जो कोई स्कॉलर्स आते थे शाह लतीफ़ के हवाले से रिसर्च करने के लिए, वो उनके पास आते थे, डॉक्टर साहिबा के पास, और हर एक को वो एंटरटेन करती थी। कुछ सालन बाद जीजी दुरेशवार खे कराची यूनिवर्सिटी में क़ाइम शाह लतीफ़ चेयर जे डायरेक्टर तौर मुक़ररु कयो वियो, जिते हुन इल्मी ऐं अदबी कमु वॾी ख़ुशसलबीअ सां अंजाम ॾिनो। मैडम हिते 22 सितंबर 1991 खां 22 सितंबर 1996 ताईं 5 सालनि ताईं कमु कयो। इन्हनि 5 सालनि में 8 पब्लिकेशन्स आयूं ऐं उन्हनि 8 पब्लिकेशन्स मां 7 पब्लिकेशन्स मैडम जूं पंहिंजियूं हुयूं, जंहिंमें हिकिड़ो निहायती आला क़िस्म जो शाह जो रिसालो 4 ॿोलियुनि में आहे, उहो मैडम पाण कंपाइल कयो, जंहिंमें उर्दू, अंग्रेज़ी, फ़ारसी ऐं सिंधीअ में शाह जा जेके चूंड बैत आहिनि तर्जुमे सां उहे 4 उन शाह जे रिसाले में ॾिनल आहिनि। उनखां सवाइ पंहिंजी जेका उन्हनि जी PhD जी थीसिस हुई उनजो बि जेको आहे सो उर्दूअ में तर्जुमो शाया थियो। ऐं मैडम ॿी जेका हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि कई पंहिंजे 5 सालनि जे टेन्योर में, जो हिते मुख़्तलिफ़ सेमिनार्स ऐं वर्कशॉप्स कराई ऐं शाह लतीफ़ जे हवाले सां हिकिड़ा ट्रेनिंग वर्कशॉप्स कराई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि में जेके सिंधीअ जा टीचर हुआ, सिंधीअ जा लेक्चरर हुआ, उन्हनि लाइ हिते हिकिड़ो ट्रेनिंग वर्कशॉप थियो त शाह खे पढ़ाइजे कीअं। शाह लतीफ़ खे बदकिस्मती आहे जो असां सभई सही उचारे बि कोन नथा सघूं, पर मैडम उन्हनि जो हिकिड़ो हिते ट्रेनिंग वर्कशॉप करायो त शाह खे पढ़ाइजे कीअं सही तरीक़े सां उचारिजे। इहो हिकिड़ो वॾो कमु हो ऐं सॼी सिंध मां कॉलेजनि जा लेक्चरर हिते आया ऐं उहो वर्कशॉप थियो। उनखां सवाइ मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस ऐं सेमिनार कराईंदी रही। तहरीर में तसनीफ़ में असांजी आॾो आयो आहे सो तमामु एतबार जोगो, साराह जोगो, एतकाद जोगो, अक़ीदे जोगो लिखो था। डॉक्टर दुरेशवार सैयद को मैं
याद करूँगा इस मौके के ऊपर कि उन्होंने हमें शाह लतीफ़ को समझने में मदद दी। डॉक्टर अब्दुल न सिर्फ़ इल्मी माहिर ऐं आला ख़ानदान जी आला हस्ती हुई, पर हुन पंहिंजी कावश सां पंहिंजी हस्तीअ जी सुञाण पिणु पैदा कई। संदसि फलाही ऐं समाजी कम उन जो रोशन मिसाल आहिनि, जंहिंमें सिंधी औरतुनि जी तालीम, तरबियत, भलाई ऐं उन्हनि जी हक़नि जे लाइ आवाज़ो थाण शामिल आहे। इन्हनि फलाही कमनि जे लाइ जीजीअ अमली तौर पाण पतोड़ियो ऐं पंहिंजनि संगताणियुनि ऐं कुझु माइट औरतुनि सां गॾु असवा जो बुनियादु विधो, जंहिं ख़ासि करे कराची जे ॿारहड़नि में वॾो कमु कयो। पाण न सिर्फ़ु कराची पर सिंध जे ॻोठनि में पंहिंजी असवा जी टीम सां गॾु हर मुश्किल टाइम ते पहुची वेंदियूं हुयूं। ऑल सिंध वुमेन एसोसिएशन जो बुनियादु जीअं कराची में जी ॾिना आहियूं त पहिरीं मुख़्तलिफ़ जेके फैमिली फ्रेंड्स हुआ उन्हनि खे गॾायूं, पोइ उन्हनि खे गॾाए पोइ वरी उन्हनि जा जेके ॿिया फ्रेंड्स हुआ उन्हनि सभिनी खे गॾाए पोइ हिकिड़ी लेडीज़ जी मीटिंग रखियूं, जंहिंमें इहो चयूं त असां सभु जेके सिंधी औरतूं आहियूं उहे पाण में गॾिजी ऐं अहिड़ो को कमु करियूं त जीअं आम माण्हुनि लेडीज़ खे फ़ाइदो पए। छो जो उन खां अॻु कराचीअ में हिकिड़ो पैटर्न हूंदो हो त मुख़्तलिफ़ शादियुनि ते दावतुनि ते केरु मिलंदो हो ऐं सो बि घणो करे घरनि में उर्दू ॻाल्हायो वेंदो। जंहिं ॻाल्हियुनि खे ख़तमु करण लाइ जिन वरी चयो त सिंधी औरतुनि खे घुराए पाण में ॻाल्हायो त सिंधी लैंग्वेज खे ॾियूं प्रमोट करियूं त जीअं घरनि में सभु पंहिंजे काफ़ी सिंधी ॻाल्हायूं। त पोइ काफ़ी जेके फैमिलीज़ खे घुराइणी कयूं, पोइ ख़बर पई त उहे बाक़ाइदा घर में उर्दू ॻाल्हाईंदा हुआ, पर पोइ जॾहिं हिते आया उहे पंहिंजे ॿारनि खे वठी आया, उन्हनि जा म्यूज़िकल प्रोग्राम थींदा हुआ, पोइ हर साल को न को असवारी खां म्यूज़िकल प्रोग्राम कंदी, त म्यूज़िकल प्रोग्राम करण खां पोइ उहे अची सिंधी म्यूज़िक ॿुधंदा हुआ, सिंधी ड्रेसिस थींदा, कॉम्पिटिशन थींदा, त पोइ उन्हनि जी ॿारनि जी थोरी अट्रैक्शन पंहिंजे कल्चर सां थी। असां हू ॻोठ ई कोन ॾिठा जेको कराची शहर जे अंदरि आहिनि ऐं ॿाहिरि आहिनि। अदी दुरेशवार जे करे जो हुनजी हेतिरी ख़्वाहिश हुई त सिंधी ॿारनि खे तालीम मिले, उन्हनि खे सवली मेडिकेशन मिले, त हिन जे करे अहिड़ा ॻोठ ॾिठासीं जो इंटीरियर में बि ॾिठासीं, मगर शहर कराची जे अंदरि अहिड़ा सिंधी ॻोठ ॾिठासीं त असीं हैरान थी वेंदासीं त बख्शल विलेज असांजे डिफेंस सोसाइटी में आहे, त वी वर शॉक्ड त अदी किथे वठी आई आहे, त हिते असीं ॾिसी शी वॉज मतिलबु टू मच कंसर्न अबाउट एजुकेशन एंड हेल्थ। ऐं ऑल सिंध वुमेन एसोसिएशन हर ॾुखे वक़्त में कॾहिं ॿोॾि आई, कॾहिं मींहं पिया, कॾहिं ॿी को ॾुकर वारी सूरत हाल पैदा थी, त तमामु घणो ऐं मैडम जी सरबराही में तमामु घणो इहे कराचीअ में चंदा बि गॾु कंदा हुआ, सामान बि गॾु कंदा हुआ। ऐं वॾी ॻाल्हि इहा त मैडम पाण हिक हिक सां गॾु वेंदी हुई ऐं जेको सामान गॾु थींदो उहो पाण वञी उते ज़रूरतमंदनि में, घुर्जाऊ माण्हुनि में पाण विराईंदा। जी जिते किथे ॾुकार थींदो हो उते असांखे वञिणो पवंदो हो। जॾहिं जीअं थर में ॾुकार थियो हो त असीं जी असांखे हितां कराचीअ जो सॼियूं हितां वठी हली ही ऐं उहो सामान खाधो ही हू इहे सभु खणी असीं थर जे साइड ते विया हुआसीं। मीरपुर में ठटे में ॿोॾि आई ही
त जीजीअ असांखे हिते वठी हली ऐं उते ई इहो सामान उते मेडिसन हू सॼो जीजीअ जे ई इहो किरदारु हो जंहिं इहो सॼो अमली तौर ते कमु करण लाइ कयो। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त हिते जेके कराचीअ जा आस पास जेके नंढड़ा ॻोठ बज़ाहिर त शहर जा वॾे शहर सां लिंक था रखनि पर उते को कमु कोन थियल हूंदो, पर जीजी उन्हनि ॻोठनि में हली। सफूरा ॻोठ थियो, हेॾां गबोलनि जो ॻोठ हो। ॻोठनि जी भलाई जे लाइ जीजी तमामु घणा कम कया, पढ़ाईअ जा बि कमु कई, औरतुनि खे पढ़ाईंदी बि हुई, मूंखे बि चवंदी हुई तूं बि पढ़ाए हिननि खे टाइम कढी। पाण यूनिवर्सिटी वेंदी हुई, मूंखे उते छॾींदी वेंदी ॻोठ जिते पढ़ाइणो हूंदो, पोइ उते थोरो घणो असीं पढ़ाईंदासीं, पोइ जॾहिं मोटंदी हुई त मूंखे पाण सां गॾु खयो वेंदी। सुठा कम कई, तमामु घणा सुठा कम कई, ख़ासि करे ॿहिराड़ीअ जी औरतुनि जे लाइ तमामु सुठा कम कई। वेंदा हुआसीं त ॻोठनि में त मशीनूं विरायूं पिया या कैंप कयूं पिया, त हुते जेको ॿार हूंदा हुआ हू चवंदा हुआ आख़िर में जीए भुटो, त आउं चवंदसि न ही आहे असफा जे तरफ़ां आहे या ही आहे। अदी दुरेश वार चवंदीसि न असीं चवण ॾे, मूं चयो न अदी ही त असीं कयूं पिया न, तव्हां असीं कयूं पिया। शी वॉज ग्रेट। जीजी यूनिवर्सिटी पढ़ाइण खां अलावा बि हू फुल टाइम पंहिंजे समाजी कमनि में ॾींदी। घणो पहलू जेको मूं ॾिठो त जीजीअ जो जेको औरतुनि जी जेको हक़नि जी जेका हक़नि ऐं आज़ादीअ जी जेके आइडियाज़ हुआ उनखे घणो प्रोमोट कंदी रहंदी हुई। असां तव्हां सभई गॾिजी मिली उन्हनि भेनरुनि जी या उन्हनि न्याणियुनि जी मदद करियूं त उहे बि इन क़ाबिल थी सघनि, उन्हनि में पंहिंजी कॉन्फिडेंस बि अची वञे ऐं हुननि खे जेका पंहिंजे लाइ इज़त पैदा थी। अदी जी पर्सनैलिटी अहिड़ी हुई जो हिकिड़ो मिसाल सम्झो सभिनी जे लाइ हुई, ख़ासि करे देहात जेके आहिनि ॻोठ जेके आहिनि असांजा उन्हनि जे लाइ त मिसाली औरत आहे। उनखे ॾिसी घणनि बंदनि पंहिंजे छोकिरियुनि खे पढ़ाईअ ते छॾियो, ॿाहिरि बि वयूं की घणियूं छोकिरियूं, पर सभु अदीअ जे पुठियां। अदीअ पहिरियों स्टेप जेको खयों सो अदी दुरेशवार खयों। सिंध जे औरतुनि, सिंध जे ज़ालुनि में रही करे ऐं उन्हनि जे सुजाॻीअ लाइ, उन्हनि जे आज़ादी जे लाइ, उन्हनि जे भलाईअ लाइ कमु करे थी पई। लंडन मां वापसी बाद ऐं ख़ासि करे कराची यूनिवर्सिटी में पढ़ाइण वारनि ॾींहंनि दौरान सिंध जी हिन सुलक्षणीअ न्याणी जी तबियत नासाज़ रहण लॻी, पर जीजीअ कॾहिं बि पंहिंजी दुख जी दाह न कई ऐं कोशिशि कई त संदसि तकलीफ़ कंहिं ते आश्कार न थिए। जीजीअ जी जेका बीमारी हुई उहा केतिरे हद ताईं हुई या न हुई, पर कॾहिं पुफुअ ज़ाहिर न कई असां ते, या मायूसी एॾो पाण ते हावी करणु उहो पुफुअ कोन एॾो कयो। ऐं असांखे ख़बर पवंदी तकलीफ़ हूंदी हुअसि पर उनखे पाण मुंहुं ॾींदी हुई, पर ईअं कोन थींदो त को तकलीफ़ ज़ाहिर करे त आउं हेॾी मजबूर आहियां, न, उनखे पाण मुंहुं ॾींदी हुई। पाण त पंहिंजे मुंहं सां कोन ॿुधाई, पर जॾहिं लंडन आई इलाज जे लाइ त मूंखे थोरो शक पियो। डॉक्टरनि जा फ़ोन ऐं हीअ सभु आउं ॿुधंदी हुयसि, छो जो रही मूं वटि हुई, इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती हुई जो हू मूं वटि रही, त मूंखे सभु ख़बर पइजी वई। जेको बि जीजीअ सां प्रॉब्लम हुयो, जीजीअ खे एज़ अ डॉक्टर त मूंखे ख़बर हुई, पर हू पंहिंजे चहिरे जे तासरात मां कॾहिं बि इहो महसूसु कंहिं बि माण्हू न कराईंदी त को मूंखे का बीमारी आहे। वेरी रिज़र्व तमामु घणो त पंहिंजी बीमारी जो ॿुधाइणो कान्हे, घणो डिस्कस कोन्हे करिणो, जीअं ॻाल्हाए पियो नॉर्मल माण्हू ईअं ॻाल्हाइणु। बाक़ी तकलीफ़ त बाज़ारि हुई हुनजो, छो जो एवरी वीक 10 डेज़ में वेंदा हुआ, ब्लड ट्रांसफ्यूशन कराईंदा हुआ, उहो थींदो रहंदो। जीजे जिन लंडन खां पोइ वापसि आया त संदन तबियत ठीकु रहंदी हुई, अहिड़ो को मसइलो कोन हो। कुझु सालनि खां पोइ जीजे जिन खे
हिकिड़ी डिज़ीज़ थी पई जंहिंखे चवंदा आहिनि कोल्ड एग्लूटिनिन डिज़ीज़। उन में छा हो जो जी जिन थधि बर्दाश्त न करे सघंदा, उहे इवन थोरे थधे पाणीअ में हथ धोईंदा हुआ त उहे बि उन्हनि जा साइनोस थींदा हलिया, ब्लू हथ थींदा हलिया, जंहिंजे करे उहो जी जिन थधि खां तमामु घणी परहेज़ करणु लॻा ऐं उनजो थी वियो। डॉक्टरनि हुननि जो इलाजु जेको बेसिकली एस सच अञा ताईं कोन्हे, त उन्हनि इहो ई चयो त उहा तव्हां थधि खां परहेज़ करियो, थधियुनि शयुनि खां परहेज़ करियो, त उन्हनि में उहा करे उहो जी पंहिंजी लाइफ गुज़ारींदा रहिया। निहाई खां नींहं सुख मंझा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। जी जेका पंहिंजे वालिद मोहतरम सां तमामु घणो क्लोज़ हूंदी हुई ऐं खेसि साईं जीएम सैद जी वफ़ात झूरे विधो, जंहिंजो इज़हार हुन सुहेल मेमण जी किताब से कीअं विसारियां जी महाग में 15 अप्रैल 1996 ते हिन तरह कयो आहे। घणनि सम्झायो त मौत बरहक आहे, सभिनी खे ही जहान छॾिणो आहे अॻे खे पोइ, पर सम्झ में ॻाल्हि न पई आई त ज़हन खे राज़ी कीअं कजे त उहा शफ़ीक हस्ती जे जीअ खे जीआरियां से लाहौती लॾे कीअं विया। इहा त हक़ीक़त आहे त कुझु ॾींहं रोज़ ॾाड़े खां पोइ सब्र ख़ुदि ब ख़ुदि अची वेंदो आहे, पर बड़ जेॾी शख़्सियत जी शाम फुरिजी वञण करे जेको ज़िंदगी में खाल पैदा थी पवंदो आहे, उन्हीअ जी पुराई त थी नथी सघे। मजबूर थी पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾियणो थो पवे त इन्हीअ खाल जो पंहिंजे पाण खे आदी कजे, पर आदी त तॾहिं केरु थी सघे थो जॾहिं उन हस्तीअ खे विसारे छॾिजे, पर हिन ज़िंदगीअ में त उहो थी नथो सघे, छो त इन्हीअ रूह जी तांग खे छा कजे जंहिंजे हर पल हर सदा में साॻी बाई आहे। चीतारियां चिणकनि विसारियां न विसरे, वेरो तार ॾुखनि सॼण भॻे हॾ जियां। अज़ीज़ हस्तीअ जे विछोड़े खां पोइ ज़िंदगी बार थी लॻे, ज़िंदा रहणु न चाहींदे बि ज़िंदा रहणो आहे, दुनिया जे वहिंवार खे मुंहुं बि ॾियणो आहे ऐं साईं जी ॿुधायल राह ख़ातिर जिस्तजू कंदे ज़िंदगीअ जा बाक़ी ॾींहं गुज़ारण बि इबादत बराबरि आहे। भेनर हिन भंभोर में घायल थी घारियां, सॼण जे सांग विया से ई थी सारियां, से कीअं विसारियां जे वटां मूं वाट थिया। साईं जी वफ़ात थी हली त जीजे जिन जहिड़ो हिकिड़ो मेन सहारो उहो जहिड़ो ख़तमु थी वियो ऐं साईं जीजे जी लाइफ बि इहा ई रही त साईं सां ई रिलेटेड रही पूरी, जहिड़ो साईं जी हिकिड़ी हेल्पिंग हैंड हुई उन जे लाइ रही। साईं जे वफ़ात खां पोइ जिन जी तबियत तमामु घणी डिटोरेट थी वई, नतीजो इहो थियो जो इहा बीमारी वधंदी वई हली, जीजे जी स्प्लीन वधी वई हली, उन खां पोइ उन जा प्रॉब्लम्स वधंदा विया नंढा नंढा, जंहिंजे करे पोइ जीजीअ जो इहो छा थियो जो उन्हनि खे अॻिते हली इहो थियो त डायलिसिस जी ज़रूरत पइजी वई। सिंध जी सभागी, हौसलामंद, सुलक्षणी, बावखार ऐं उल्म जी भंडार न्याणी ऐं असां सभिनी जी प्यारी ऐं मिठड़ी जीजी आख़िरकार 26 दिसंबर 1997 ते गुज़ारे वई। ॿाहिरि वई त बि ॾुख हुजे, हींअर दुनिया मां वई तॾहिं बि असांखे ॾुख। असां लाइ अञा बि उन जी जाइ का केरु कोन थो भरे सघे जेका असांखे एतिरो मान ॾेई माइटनि खे वई। असांखे उन जे लाइ दुआऊं आहिनि, जन्नत नसीब थींदसि, पोयां शल औलाद इन जहिड़ो थिए बचनि जो, बसि इहा ॻाल्हि आहे। जीजीअ खे सन जे हिन सैद ख़ानदान जी औरतुनि वारे क़ब्रिस्तान में दफ़नाए वियो। जॾहिं